केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक 21 हिस्सो चौथों मश्क एक्सरसाइज़ आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे मश्क हिस्सो चौथों एक्सरसाइज़ पार्ट 4। असीं न्यूमेरिकल्स जो नंबर ॿियों हिस्सो खणूं था। कैलकुलेट द फार्मूला मास जंहिंजो यूनिट आहे AMU ऑफ द फॉलोइंग। हेठि ॾिनल मुरकबनि जो फार्मूला मास AMU में कैलकुलेट कयो। नंबर पहिरियों आहे एल्यूमिनियम ऑक्साइड, नंबर ॿियों फार्मूला आहे मैग्नीशियम क्लोराइड ऐं नंबर टियों आहे सोडियम क्लोराइड, नंबर चौथों आहे पोटेशियम नाइट्रेट। ही तव्हां ॾिसो आयोनिक कंपाउंड आहिनि, हिकिड़ो मेटल आहे हिकिड़ो ऑक्सीजन। ही मेटल आहे ही नॉन मेटल आहे, ही मेटल आहे ही नॉन मेटल आहे, पोटेशियम मेटल आहे, ही ॿई नॉन मेटल आहिनि। एल्यूमिनियम मेटल आहे, ऑक्सीजन नॉन मेटल आहे। आयोनिक कंपाउंडनि जा फार्मूला आहिनि, उन्हनि जे वज़न खे चइबो आहे फार्मूला मास। इन जे करे मथे ई लिखियल आहे कैलकुलेट द फार्मूला मास ऑफ द फॉलोइंग। हिननि जो फार्मूला मास कैलकुलेट कयो। मालिक्यूलर फार्मूला मास कोन्हे को लिखियल। मालिक्यूलर जेको मास थींदो आहे उहो थींदो आहे कोवेलेंट कंपाउंडनि जो, जंहिंमें ॿई नॉन मेटल हुजनि। हिन में हिकिड़ो मेटल आहे ॿियो नॉन मेटल आहे, सो असीं हिते टर्म किताब में लिखियल आहे फार्मूला मास, उहो तव्हांखे सम्झणु घुरिजे। सो नंबर पहिरियों खणूं था एल्यूमिनियम ऑक्साइड। एल्यूमिनियम जा आइटम ॾिसो ॿ आहिनि, असां लिखियोसीं ॿ आइटम एल्यूमिनियम जा आइटम ॿ आहिनि, हिते लिखियोसीं ॿ आइटम एल्यूमिनियम जा। ऐं एल्यूमिनियम जो एटॉमिक मास आहे 27, ब्रैकेट में लिखियोसीं 27, प्लस ऑक्सीजन जा आइटम घणा आहिनि 3, ब्रैकेट में हुनजो वज़न लिखियोसीं ऑक्सीजन जो एटम 16। 2 27 54 प्लस 3 48, 48 ऐं 54 102 AMU, दैट्स फार्मूला मास ऑफ एल्यूमिनियम ऑक्साइड। नंबर ॿियों खणंदासीं मैग्नीशियम क्लोराइड। मैग्नीशियम जो हिकु ई एटम आहे, इन जे करे हिक जो ई वज़न लिखियोसीं 24। क्लोरीन जा आइटम ॿ आहिनि फार्मूले में, असां लिखियोसीं प्लस मैग्नीशियम जो वज़न 24 प्लस क्लोरीन जा ॿ आइटम, ऐं क्लोरीन जो एटॉमिक मास आहे 35.5 मास नंबर। असीं हाणे इन खे 35.5 खे असां ॿिनि सां ज़रब कयूं था त उहो थी वियो 71, 71 प्लस 24 95 AMU। इहो आहे फार्मूला मास ऑफ मैग्नीशियम क्लोराइड। नंबर टियों आहे सोडियम क्लोराइड। सोडियम क्लोराइड, सोडियम जो वज़न आहे 23, क्लोरीन जो मास नंबर आहे 35.5, 23 प्लस 35.5 बराबरि थियो 58.5 AMU, सोडियम क्लोराइड जो फार्मूला मास। नंबर चौथों आहे पोटेशियम नाइट्रेट। पोटेशियम जो हिकु ई एटम आहे, उनजो मास नंबर 39, नाइट्रोजन जो हिकु ई एटम आहे प्लस उनजो ई असां मास नंबर खयोंसीं 14, ऑक्सीजन जा आइटम 3 ऐं हिकु ऑक्सीजन जो एटॉमिक मास नंबर आहे 16, 348 प्लस 14 ऐं 39 53, 53 खे 48 सां जोड़ कयूं था त असांखे जवाबु मिलियो 101 AMU, फार्मूला मास ऑफ पोटेशियम नाइट्रेट। टियों नंबर आहे कैलकुलेट द मॉलिक्यूलर मास AMU ऑफ द फॉलोइंग। हाणे हिते ॾिसो ही कोवेलेंट कंपाउंड आहिनि, मॉलिक्यूलर कंपाउंड आहिनि, इन जे करे हिते टर्म इस्तेमालु थियल आहे मॉलिक्यूलर मास। अहिड़ा मुरकब जिन में रुगो नॉन मेटल अंसर हुजनि, कार्बन ऐं ऑक्सीजन ॿई नॉन मेटल त ही मॉलिक्यूलर कंपाउंड थियो। नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन अमोनिया में ॿई नॉन मेटल मॉलिक्यूलर कंपाउंड। हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ॿई नॉन मेटल मॉलिक्यूलर कंपाउंड। कार्बन हाइड्रोजन ऑक्सीजन हाइड्रोजन टई नॉन मेटल आहिनि त ही बि मॉलिक्यूलर कंपाउंड। इन्हनि जे वज़न खे जॾहिं AMU में लिखंदा आहियूं त उनखे चइबो आहे मॉलिक्यूलर मास। हुते छा हुयो हिकिड़ो मेटल हिकिड़ो नॉन मेटल त फार्मूला मास, हिते सभु नॉन मेटल आहिनि त मॉलिक्यूलर मास। बाक़ी वज़न जो तरीक़ेकार कढण जो तरीक़ेकार साॻियो ई आहे जेको असां हुते इस्तेमालु कयोसीं। नंबर पहिरियों खणूं था असां इथाइल अल्कोहल, इथाइल अल्कोहल या इथनोल इनखे चइबो आहे। नंबर पहिरियों इथाइल अल्कोहल, कार्बन जा ॿ आइटम 2 ज़रबिया हुनजो एटॉमिक मास नंबर 12, हाइड्रोजन जा 5 आइटम आहिनि, हिकिड़ो हे 6 त हिते प्लस असां लिखियोसीं 4 हाइड्रोजन जा। ऑक्सीजन जो हिकु ई एटम आहे, हुनजो मास नंबर लिखियोसीं 16।
हाइड्रोजन जो हिकु ई मास नंबर आहे त टोटल हाइड्रोजन आहिनि 6 त उन्हनि जो 6 लिखियोसीं 6 ऐं 16 22 ॿ 12 24 प्लस 22 44 44 AMU is molecular mass of ethyl alcohol. नंबर ॿियो वाटर, हाइड्रोजन जा 2 एटम, मास नंबर 2, हिकिड़ीअ जो मास नंबर आहे 1, ॿिनि जो थियो 2. ऑक्सीजन हिकिड़ो ई एटम आहे, उनजो 16 16 ऐं 2 18 AMU molecular mass of water. अमोनिया नंबर 3 NH3. नाइट्रोजन जो हिकु ई एटम आहे, मास नंबर 14. हाइड्रोजन जा 3 एटम आहिनि, टिनी जो हिकु 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 मास नंबर त मिलाए करे कयोसीं 3 3 ऐं 14 17 17 AMU मालिक्यूलर मास आहे अमोनिया जो. नंबर चौथों कार्बन डाइऑक्साइड. कार्बन जो हिकु एटम, मास नंबर 12. ऑक्सीजन जा एटम 2 ज़रबे ऑक्सीजन जो मास नंबर 16 32 32 प्लस 12 44 44 AMU इज मालिक्यूलर मास ऑफ कार्बन डाइऑक्साइड. नंबर चौथों असांखे हिकिड़ो अंगी हिसाब ॾिनल आहे त हाउ मेनी मोल्स आर रिक्वायर्ड टू प्रिपेयर 40 ग्राम्स ऑफ सल्फ्यूरिक एसिड. सल्फ्यूरिक एसिड जा 40 ग्राम तैयार करण जे लाइ तव्हांखे सल्फ्यूरिक एसिड जा घणा मोल घुर्जनि. हाणे मोल पुछा थो करे, ॾिनल आहे असांखे ग्राम सल्फ्यूरिक एसिड में मिलियल आहे, उनजो असां मोलर मास में कढी वेंदासीं. यानी असांखे मोल थो पुछा करे. मोल मालूम करण जो फार्मूलो तव्हांखे यादि हूंदो. नंबर ऑफ मोल्स मालूम करण जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, नॉन मास ऑफ सब्सटेंस खे मथां रखंदो ऐं पोइ उनखे वंड कंदो मोलर मास ऑफ सब्सटेंस सां. सो हिते असांखे नॉन मास ऑफ सब्सटेंस घणो आहे 40 ऐं असांखे सल्फ्यूरिक एसिड जेको आहे उहो घणो ॾिनल आहे, उनजो मोलर मास जेको आहे उहो असां हेठां रखंदासीं. हिनजी डेटा कढूं त असांखे हिन मां ही समूरा जेके आहिनि उहे मिली वेंदा त छा ॻोल्हणो आहे ऐं छा मिलियल आहे. नंबर ऑफ मोल्स पुछा थो करे हाउ मेनी मोल्स आर रिक्वायर्ड, त नंबर ऑफ मोल्स असां ॻोल्हींदासीं. नॉन मास ग्राम्स में मिलियल आहे 40 ग्राम, 40 ग्राम्स ऑफ सल्फ्यूरिक एसिड. सल्फ्यूरिक एसिड जो मोलर मास 2 हाइड्रोजन जो 32 सल्फर जो एटॉमिक मास ऐं 4 सोरो ऑक्सीजन जो आहे 4 एटम, हिकिड़े जो वज़न आहे 16 त 4 सोरो असां कंदासीं. हाणे 16 ज़रबिया 4 प्लस 32 प्लस 2 बराबरि थियो 98 ग्राम. मोलर मास आहे, इन जे करे ग्रामनि में लिखंदासीं. हाणे असांखे डेटा सॼी मिली वई. असांखे नंबर ऑफ मोल्स मालूम करणा आहिनि. इहे मथां रखंदासीं नॉन मास ऑफ सब्सटेंस 40, हेठां वंड में रखंदासीं मोलर मास 98. सो 40 वंडिया 98 जवाब मिलंदो तव्हांखे 0.408 मोल्स विल बी रिक्वायर्ड टू प्रिपेयर 40 ग्राम्स ऑफ सल्फ्यूरिक एसिड. नंबर 5 आहे असां वटि कैलकुलेट द नंबर ऑफ मोल्स एंड नंबर ऑफ मॉलिक्यूल्स प्रेजेंट इन द फॉलोइंग. हेठि जेके हे 2 असांखे फार्मूला ॾिना अथई, शयूं ॾिनियूं अथई, उन्हनि में चवे थो त असांखे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स बि ॻोल्हे ॾेखारियो ऐं नंबर ऑफ मोल्स बि ॾेखारियो, ॻोल्हे ॾेखारियो. 2 असांखां शयूं पुछे थो. 16 ग्राम कार्बोनिक एसिड जा, उन जा चए थो मोल बि लहो 16 ग्रामनि में केतिरा थींदा ऐं मॉलिक्यूल बि मालूम कयो त केतिरा थींदा. ॿियो आहे बी 20 ग्राम आहिनि ग्लूकोज़ जा. 20 ग्राम ग्लूकोज़ जंहिंमें मॉलिक्यूल ग्लूकोज़ जा बि ॻोल्हींदासीं ऐं मोल बि ॻोल्हींदासीं. सो तव्हांखे यादि हूंदो त असां फार्मूला इस्तेमालु कया हुयासीं. हिकिड़ो फार्मूलो हुयो नंबर ऑफ पार्टिकल्स मालूम करण जे लाइ, यानी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स पुछे थो, नंबर ऑफ एटम्स पुछे थो या नंबर ऑफ आयन्स पुछे थो त असां ही फार्मूलो इस्तेमालु कंदा आहियूं. नंबर ऑफ पार्टिकल्स, हिन पार्टिकल्स जी जॻह ते तव्हां मॉलिक्यूल्स लिखी छॾियो. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स त साॻी ॻाल्हि आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू मास इन ग्राम्स. केतिरो तव्हांखे मायो ग्रामनि में ॾिनो अथई, 20 ग्राम ॾिनो अथई, 16 ग्राम ॾिनो अथई. उनखे ज़रब कंदासीं एवागेड्रो नंबर सां ऐं पोइ उनखे वंड कंदासीं मोलर मास ऑफ सब्सटेंस सां. हिन जो मोलर मास कढो, घणो थींदो ग्रामनि में लिखो. हिन जो मायो, हिन जो बि मोलर मायो, ग्रामनि में तव्हां हिन जो मास कढी लिखंदो त मोलर मास थी वेंदो. पोइ तव्हां जवाबु कढंदो त तव्हांखे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स मिली वेंदा. ॿियो वरी असां फार्मूलो पढ़ियो हुयोसीं नंबर ऑफ पार्टिकल्स मालूम करण जो. जेकॾहिं तव्हांखे नंबर ऑफ मोल्स मिलियल आहिनि त उनखे ज़रब कयो एवागेड्रो नंबर सां त नंबर ऑफ पार्टिकल्स मिली वेंदा. पर हिते असांखे मिलियल आहिनि ग्राम. तंहिंजे करे जेकॾहिं हीउ रस्तो था वठो त हिन सां गॾु, हिन नंढे फार्मूले सां गॾु तव्हांखे ही फार्मूलो बि इस्तेमालु करणो पवंदो. नंबर ऑफ मोल्स बराबरि नॉन मास ऑफ सब्सटेंस डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सब्सटेंस. ही 2 फार्मूला गॾु इस्तेमालु कयूं त असांखे हिन में मोल मिली वेंदा. हिते मोल थो पुछे, हिन में असांखे पार्टिकल्स मिली वेंदा, हिन में पार्टिकल्स थो पुछे.
सो बहितर आहे त ही इस्तेमालु कजे, छो त हिन में असांखे सिर्फ़ु पार्टिकल्स मिलंदा, हिन में असांखे ॿई शयूं मिली वेंदियूं। नंबर पहिरियों खणूं था 16 ग्राम ऑफ कार्बोनिक एसिड। हाणे असांखे कार्बोनिक एसिड जा 16 ग्राम मिलियल आहिनि। नंबर पहिरियों फार्मूलो नंबर ऑफ मोल्स मालूम करण जे लाइ ही फार्मूलो इस्तेमालु कंदासीं। हिन जी डेटा कढूं। नंबर ऑफ मोल्स मालूम करणा आहिनि। नॉन मास ग्राम्स में घणो मिलियल आहे 16 ग्राम कार्बोनिक एसिड जा, ऐं मोलर मास ऑफ कार्बोनिक एसिड घणो थींदो, हाइड्रोजन जो 2, कार्बन जा 12, इन जो इहो मास आहे हिते रखियोसीं, जोड़ था कयूं। ऑक्सीजन जा 3 एटम आहिनि, 3 ज़रबिया 16 हिकिड़ी ऑक्सीजन जो एटॉमिक मास। सो असां 3 ज़रबिया 16 प्लस 12 प्लस 2 जोड़ कयूं था त असांखे मिले थो जवाबु 62 ग्राम। हाणे असां छा कंदासीं, नॉन मास ऑफ सब्सटेंस 16 ग्राम मथां रखंदासीं, वंड में रखंदासीं मोलर मास 62, 16 वंडिया 62 बराबर 0.25 moles of carbonic acid are present in 16 grams of carbonic acid. कार्बोनिक एसिड जे 16 ग्रामनि में 0.25 मोल्स मौजूदु हूंदा। हाणे असां ॿियो फार्मूलो इस्तेमालु करे सघूं था। नंबर ऑफ पार्टिकल्स या मालिक्यूल्स मालूम करण जे लाइ नंबर ऑफ मोल्स रखूं। हिते असां कढियासीं हे नंबर ऑफ मोल्स 0.25, ज़रब कंदासीं एवागेड्रो नंबर सां। 0.25 नंबर ऑफ मोल्स कार्बोनिक एसिड जा 0.25 मोल, ज़रब कयूं था 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 सां। हिन खे साॻियो ई हेठि लाइ रखंदासीं 10 रेज़ पावर 23, बाक़ी 6.02 खे ज़रब कयो 0.25 सां त तव्हांखे जवाबु मिलंदो 1.553 into 10 रेज़ पावर 23 molecules या तव्हां चओ त particles present in 16 grams of carbonic acid. नंबर ॿियो खणूं असां 20 grams of glucose are given, ऐं असांखे इहो चयो वियो आहे त इन में नंबर ऑफ मोल्स बि ॻोल्हियो, नंबर ऑफ मालिक्यूल्स बि ॻोल्हियो। सो नंबर ऑफ मोल्स जो फार्मूलो अॻियां रखियोसीं, हाणे डेटा कढूं। नंबर ऑफ मोल्स ॻोल्हणा आहिनि, नॉन मास इन ग्राम्स 20 ग्राम असांखे मिलियल आहे, इहो असांखे ग्रामनि में मायो ॿुधायल आहे, लिखियोसीं 20 ग्राम। मोलर मास ग्लूकोज जो कढूं त 180 ग्राम। हाणे असां छा कंदासीं, मथां रखंदासीं नॉन मास 20, उनखे वंड कंदासीं मोलर मास सां 180 सां। सो नंबर ऑफ मोल्स 20, ये असांजो मथियों नॉन मास वंडिया 180 मोलर मास, जवाबु निकिरंदो 0.111 मोल्स ऑफ ग्लूकोज आर प्रेजेंट इन 20 ग्राम्स ऑफ ग्लूकोज। ही मोल्स प्रेजेंट आहिनि। हाणे मोल्स मिली विया त नंबर ऑफ जेके मालिक्यूल्स आहिनि या पार्टिकल्स आहिनि उहे ॻोल्हण सवला आहिनि। हिन खे छा कंदासीं, मोल्स खे ज़रब कंदासीं एवागेड्रो नंबर सां, छो त फार्मूलो इहो आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स ॻोल्हण लाइ नंबर ऑफ मोल्स खे ज़रब कयो एवागेड्रो नंबर सां। नंबर ऑफ मोल्स आहिनि 0.111 इंटू 6.02 इंटू 10 रेज़ पावर 23। हाणे 1023 खे लाइ हेठि रखियोसीं, 6.02 खे ज़रब कंदासीं हिन सां त जवाबु आहे 0.668 इंटू 10 रेज़ पावर 23 molecules are present in 20 grams of glucose. इते असांजो अॼोको लेक्चर बि ख़तमु थिए थो ऐं पहिरियों बाब बि पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसो सिंध ऑनलाइन स्कूल।